थी विया। ठीकु आहे। तो हाणे आहिनि जी तशरीह जी दुआ नज़म जी। दुआ जे हवाले सां तव्हांखे ॿुधाए छॾ त दुआ छाखे चइबो आहे? इल्तिजा, गुज़ारिश, दरख़्वास्त ऐं रब खे ॿधाइण, रब खां दुआ घुरण ऐं गिड़गिड़ाइण। ठीकु आहे न। सो इन हिकिड़े लफ़्ज़ में तव्हांखे इन पूरी नज़म जो जेको आहे मरकज़ी ख़्याल सम्झ में अची वेंदो त पस मंज़र छा हूंदो। ठीकु आहे न। ऐं पस मंज़र जे हिसाब सां बि तव्हां हिनखे अंदाज़ो हणो त हीअ नज़म उन्हनि ॾींहंनि में लिखी आहे जॾहिं पाकिस्तान जी आज़ादीअ जा ॾींहं हुया ऐं ख़ासि तौर मशहूर उन ॾींहंनि में थी विया ऐं ख़ासि तौर ते जिन ॾींहंनि में हिंदू ऐं मुस्लमान जो जेको आहे उहो घणे खां घणो जेको आहे उहो टकराव हली रहियो ऐं पूरी दुनिया में मुस्लमान सां जेका हालत हुई उन ख़िलाफ़त तहरीक ख़िलाफ़त जे ज़माने में। सही आहे। सो उन ॾींहंनि में ज़ाहिर आहे आलिम हुया, वॾा इंसान आहे, वॾी नज़र हुई। सो इन लिहाज़ खां हिननि खे अंदाज़ो हो पूरी दुनिया में मुस्लमान जा हालात ख़राब खां ख़राब था थींदा वञनि। सो जिन आलमनि या जिन नेक दरवेशनि या बुज़ुर्गनि या ॼाणू माण्हुनि जेको आहे उहो इन मुस्लमान जे हक़ में जेका तहरीक हलाई ऐं मुस्लमान खे सुजाग करण लाइ तहरीक हलाई, उनमें हकीम साहब बि पेश हुआ। सो हीअ दुआ नज़म जेका आहे इहा बि उन ई हवाले सां उन ई पस मंज़र में चई वई आहे। यानी हो हिकु बहसियत मुस्लमान, बहसियत उम्मती जेको आहे उहो दुआ घुरी रहिया आहिनि पूरी उम्मत जे लाइ। ठीकु आहे। हाणे स्टार्ट था कयूं। ठीकु आहे। हलो। असांजे दीन ईमान खे सलामत रख ख़ुदावंदा, बचाए तूं मुसलमाननि जी इज़त आबरू हर्जा। ठीक। हिन में शाइर दुआ थो घुरे, अल्लाह खे ॿाॾाए थो। हर तरफ़ खां मायूसी करे जॾहिं ॾिसे थो त कोई आसरो कोन्हे को, मुस्लमाननि में काई अहिड़ी कुवत मथे अचण नथी ॾिनी वञे जो हाणे सिर्फ़ रब जो आसरो ई आहे। इन करे पंहिंजी कोशिशुनि सां गॾु रब खे ॿाॾाइनि था त ए मुंहिंजा मालिक असांजे दीन ईमान खे सलामत रख। दीन माने मुकमिल ज़ाब्ता हयात, ईमान यानी असांजो यकीन, भरोसो, उम्मीद, ईमान। ठीक। त असांजे हिन महिल यानी असांखे जेका ज़रूरत आहे उहा असांजे दीन खे मज़बूत रखण जी आहे। सो इहो कमु जेको आहे, इहो कर्म जेको आहे मुंहिंजा मालिक, इहो तूं करे सघीं थो त असांजे दीन खे सलामत रख। ठीकु आहे। ओवरऑल दीन खे सलामत रख। उन खां पोइ वरी पंहिंजे ईमान जी बि दुआ थो करे। ये चवो न या अल्लाह हिन स्कूल खे सलामत रख, न उनखे सलामत रख। पूरे वरी पंहिंजे लाइ बि दुआ घुरी, या अल्लाह मूंखे बि सलामत रख, इन दुनिया खे सलामत रख, या अल्लाह मूंखे बि सलामत रख। पहिरियां जग जी दुआ घुरबी आहे, पोइ पंहिंजे लाइ। सो हिन में बि पहिरियां दीन लाइ थो चए त या अल्लाह असांजे दीन खे, असां सां मुराद आहे असां मुस्लमान जे दीन खे सलामत रख ऐं ईमान खे बि सलामत रख। ठीकु आहे। सलामतीअ सां, तहफ़ुज़ सां, करम में, हिफ़ाज़त में बचाए करे रख। ठीकु। उन खां पोइ चए थो बचाइज तूं मुसलमाननि जी, बचाइज माने बचाए, ॿाॾाइण जे लाइ इंतिहाई आज़ीअ वारो लफ़्ज़ आहे दुआ में। ठीकु आहे। चए थो बचाइज यानी बचाए असांखे। ठीकु। मुसलमाननि जी इज़त आबरू हर्जा, यानी असांजे दीन खे बि बचाए, ईमान खे बि बचाए, मुंहिंजे बि सभिनी जे मुस्लमाननि जे, ऐं पोइ मुस्लमाननि जी इज़त आबरू बि बचाए। ठीकु। दीन मान सां गॾु मुस्लमान जी इज़त आबरू बि बचियल हुजे। ईअं न दीन खे त अहमियत ॾियनि था, ठीकु आहे, हुनजी गुस्ताखी नथा कनि, ईमान खे बि मञनि था त ठीकु आहे मुस्लमान क़ौम आहे, हिननि जो बि छा चइजे अलॻि शरीयत आहे, अलॻि हुआ न, उन सां गॾु मुस्लमाननि जी इज़त आबरू खे बि बचाए रख। मुस्लमान जी इज़त आबरू खे बि अॻिते वधाए, मुस्लमान जी इज़त आबरू खे बि हिफ़ाज़त रख। हर्जा यानी दुनिया में जिते बि मुस्लमान आहिनि उन्हनि जी इज़त आबरू खे बि बचाए रख, उन ते को हर्फ न अचे, वो पंहिंजे दीन ते आराम सां अमल कंदा रहन। ठीक है। अच्छा बेटा, अब आपके लिए उर्दू लैंग्वेज बोलने वालों के लिए इसमें शायर फरमा रहा है, सॉरी शायर गिरा रहा है, अल्लाह ताला से दुआ मांग रहा है इंतहाई आर्जी के साथ कि ए अल्लाह ताला हमारे दीन ईमान को क्या रख, सलामत रख।
हिफाजत से रख, बचा के रख, क्योंकि ये वक्त बड़ा कठिन है और इस कठिन वक्त में ए खुदावंदा अगर हमारे दीन ईमान को नहीं बचाया तो हम कहीं के नहीं रहेंगे। सो ये ख्याल जहन में लाते हुए, दिल में लाते हुए वो अल्लाह ताला से गिड़गिड़ा रहा है, आज से दुआ मांग रहा है शायद। ठीक है, उसके बाद बचाए तू मुसलमान, उसके बाद कह रहा है कि दीन ईमान को भी बचा और हमारे हम मुसलमानों की इज्जत और आबरू को भी बचा। ठीक है, दीन ईमान को भी बचा और हम मुसलमान की इज्जत और आबरू को भी बचा, यानी इंडिविजुअली भी ओवरऑल भी इसको बचा के रख, अपनी हिफाजत में रख, अपनी पनाह में रख, हर जगह माने हर जगह पे, यानी पूरी दुनिया में जहां भी मुसलमान है। आपने मैट्रिक तक पढ़ा है अल्हम्दुलिल्लाह, तहरीक खिलाफत किस वजह से हुई, क्या हालात है उनके तुर्किया के, जब खलीफा की हुकूमत खत्म की जा रही थी, उससे पहले उसके खिलाफ कितनी साजिशें थी, पूरे मुसलमानों के खिलाफ कितनी साजिशें थी। आखिरी किला उनको यही नजर आ रहा था कि अगर खिलाफत खत्म हो गई तो मुसलमान बस फिर वो बिखर जाएंगे, हमारे काबू में आ जाएंगे। तो ये उन हालात में दुआ मांगी गई। ठीक है, क्लियर? चलें अब आगे बढ़ते हैं। असांखे ॾे ख़ुदा तौफ़ीक़, ताक़त, हिम्मत ऐं हशमत। हाणे हिन में छा थो दुआ घुरे? असांखे यानी उहा सभिनी मुसलमाननि खे, उम्मत जे हिक हिक फर्द खे ॾे ख़ुदा तौफ़ीक़, तौफ़ीक़ माने रहनुमाई। ठीक आहे, तौफ़ीक़ माने रहनुमाई। कहिड़ी रहनुमाई? जेका रब जी तरफ़ां हुजे, जंहिंजे लाइ रब रस्तो ॾेखारे, जंहिंजे लाइ रब सिरात मुस्तक़ीम जो रस्तो खोले, उनखे चइबो आहे तौफ़ीक़, रहनुमाई। ठीक आहे, चए थो अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾे, मालिक असांखे तौफ़ीक़ ॾे, असांजी रहनुमाई कर, छो त असांजा सभु रस्ता बंदि थी विया आहिनि। असां मायूसियुनि में, गुनाहनि में एतिरा ख़तम थी चुका आहियूं, एतिरा हिमत हारे वेठा आहियूं जो हाणे असांखे बसि सिर्फ़ु तुंहिंजी तौफ़ीक़, तुंहिंजो करम जो हथ जेको आहे उहो असांखे अॻिते वधाए सघे थो। ठीक आहे, उन खां पोइ चए थो ताक़त। अच्छा, रहनुमाई बि कर, ताक़त बि ॾे, कुवत बि ॾे, सघ बि ॾे। ठीक आहे, उन खां पोइ चए थो हिम्मत। रहनुमाई बि कर, ताक़त बि ॾे, कुवत बि ॾे, हिम्मत बि ॾे। हिम्मत छाखे चइबो आहे? हौसले खे, जुरत खे, बहादुरी खे। ठीक आहे, अहिड़ी रहनुमाई कर जो असां में ताक़त अचे, ताक़त अचे त असां में हिम्मत पैदा थिए, हौसलो पैदा थिए, जुरत पैदा थिए, बहादुरी पैदा थिए। ऐं पोइ छा थो चए? ऐं हशमत। बेटा हशमत मां तव्हांखे कल्ह बि ॿुधायो त पहिरियों हुन सेशन में बि, त हशमत हिते असल में शाइर जो लफ़्ज़ आहे हशमत। किताब में हिनजे एडिटिंग जे हिन में हशमत जे बजाय हक़ीक़त अची वियो आहे, हक़ीक़त लफ़्ज़ अथव इहो, हशमत अथव। ठीक आहे, तो चए थो अल्लाह ताला असांजी रहनुमाई बि कर पंहिंजे करम सां, ताक़त बि ॾे, हौसलो, बहादुरी, जुरत बि ॾे, ऐं रोब बि ॾे, शान बि ॾे। ठीक आहे, दबदबो बि ॾे। हाणे इनखे तव्हां ईअं सम्झो त जेकॾहिं असां कोई कमु करणु चाहियूं था, फर्ज़ कयो तव्हां कोई कमु करणु चाहियो था, जेकॾहिं नंढड़ी आम तौर ते मिसाल ॾिजे, तव्हांखे कोई परेशान करे थो, तकलीफ़ ॾिए थो, या आम तौर ते ॿार हालात जेके आहिनि हुनमें कंहिंखे बि, त उहो चवंदो आहे या अल्लाह मूंखे त इहा तौफ़ीक़, मां में त इहा हिमत ई न आहे, मूंखे त इहा सम्झ में ई नथो अचे, मां हिन सां कीअं बुझां, हाणे तूं रहनुमाई कर, ईअं न मां हिन सां ज्यादती करे वञा। ठीक आहे न, मां ज्यादती करे वञा ऐं मां हुन सां हिकु कयो, मां हुन खां 10 करे वञा, सो ईअं न थिए। सो तूं ॿुधाए त मां हिन खां कीअं बदिलो वठां, इन खां कीअं पासे रहां। ठीक, उन खां पोइ चए थो ताक़त ॾे, भई जे रहनुमाई ॾे त ताक़त ॾे, तूं मूंखे रहनुमाई त कंदे, पर मूं में इहा बि त पाण बि त ताक़त हुजे न, त माण्हू सां पुॼी सघां। ठीक आहे न, सिर्फ़ु रहनुमाई काफ़ी न, ताक़त बि हुजे, मूं में इहा हुजे त मां हिन सां मुक़ाबिलो करे सघां। वरी मुक़ाबिलो बि कीअं कयां? हिम्मत सां कयां, ईअं न डिॼी डिॼी करे परे खां ई पथर उछलायां, डिॼी डिॼी करे परे खां चई करे भॼी वञा, डिॼी डिॼी करे मां जेको बि हुन साम्हूं चवां पर मुंहिंजी अंगूठियूं हिलंदी वधनि, ऐं अंदरो मुंहिंजी आवाज़ में लॻे त कोई ठहराव न आहे, कोई अर्ज़ न आहे, कोई इस्तक़लाल न आहे, ऐं इन लिहाज़ सां जेको आहे उहो सम्झी वञे त हिन में का हिमत ई न आहे, हौसलो ई न आहे, ऐं आराम सां वरी मूंसां डबल ज्यादती करे वञे। न, मूंखे तूं उहो हौसलो बि ॾे, हिम्मत बि ॾे, बहादुरी बि ॾे, जुरत बि ॾे, ऐं हशमत। ऐं इन खां अलावा मुंहिंजी शख़्सियत में, मुंहिंजे लफ़्ज़नि में, मुंहिंजे अमल में
रोब ऐं दबदबो पैदा कर, हिक मुस्लमान वारो रोब ऐं दबदबो, हिक दीन इस्लाम ते हलण वारनि जो रोब ऐं दबदबो। जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हलंदा मफ़हूम, त उन्हनि जो रोब दबदबो अलाह ताला घटि में घटि फरमाईंदा आहिनि त 2 मीलनि जे फ़ासिले ते जेको आहे इहो मतिलबु उनजो हूंदो, यानी एतिरो परे ताईं काफ़रनि ते उनजो रोब तारी थींदो। वरी उन्हनि जे दीन ते हलण वारनि में उनजे असाबा में उन खां पोइ बि हींअर कोई बि हाणे आम ज़माने में बि कोई आलिम वग़ैरह ॾिसो त उन ते अलाह ताला जे मथां एतिरो करम हूंदो आहे जो पंहिंजी सची ॻाल्हि बिल्कुलु पूरे रोब ऐं दबदबे सां चवंदा आहिनि, उनजी ॻाल्हि खे कोई ठुकाए न सघंदो, उनजी ॻाल्हि खे कोई रद्द न करे सघंदो आहे। उहो सोचण ते मजबूर थी वेंदो आहे त हे साम्हूं वारो शख़्स बिल्कुलु सही थो चए। अलाह ताला सच ते हलण वारनि जे मथां एतिरो करम कंदो आहे जो जेके कूड़ा ऐं काफ़िर इन टाइप जा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जे दिलि खे अंदरों ख़ौफ़ज़दा करे छॾींदो आहे, उन सचे माण्हू जो उनजे मथां रोब तारी करे छॾींदो आहे। त हे बि उहा ई दुआ थो करे। ठीक है। अच्छा बेटा, अब आपके लिए अब इसमें क्या कह रहा है कि अल्लाह ताला हमें तौफीक दे, यानी ए अल्लाह ताला हमें से मुराद क्या है, असांखे माने हमें माने पूरी उम्मत मुसलमान, सब मुसलमान, कि ए अल्लाह ताला हमारी तू रहनुमाई कर, क्योंकि जो तूने हमसे हमसे मतलब जो पहले के गुनाह हुए हैं या जो हमसे जो भी कोताहियां हुई हैं, ज़ाहिर इंसान कोताहियां भी होंगी, तो जो भी हुई हैं तो उनकी वजह से हम वो तमाम चीजें खो चुके हैं जो तूने हमें सलाहियत दे दी थी, जो तूने हमें सीधा रास्ता दिखाने की तौफीक दी थी, वो हमसे छीन चुकी है, हम खो चुके। तो इसलिए अब हमें दोबारा से सिर्फ तू ही रहनुमाई दे सकता है, तू रहनुमाई कर, वरना हमें कोई चीज बाकी नहीं है। और सिर्फ तौफीक ना दे बल्कि ताकत भी दे, यानी रहनुमाई भी करे कि हमें कैसा काम कैसे कौन सा काम कैसे करना है, किस तरीके से करना है, ताकि हमसे कोई ज्यादती ना हो जाए, और साथ में हमें वो काम करने की ताकत भी दे। ठीक है। और उसके बाद ताकत इस तरीके से दे कि हम वो काम जो है वो ताकत जो है वो हिम्मत से इस्तेमाल करें, बहादुरी से इस्तेमाल करें, जुर्रत से इस्तेमाल करें। ऐसा नहीं हम डर डर के काम करें और जिसने हमसे ज्यादती की है और हमसे बात करें और वो उसे पता हो कि ये जो सच्चा तो है लेकिन इसमें हिम्मत नहीं है मेरा मुकाबला करने की, सो मुझे वो हिम्मत भी अता कर, सॉरी हमें वो हिम्मत भी अता कर। और हिम्मत के साथ क्या है, मेन चीज क्या मांग रहा है, क्या गिड़गिड़ा रहा है कि हशमत भी दे, यानी हम उसके सामने काफिर या जो भी हमारा दुश्मन है उनके सामने हम इस तरीके से पेश आए कि हमारी बात से, हमारे काम से, हमारे अमल से उसमें उस पे खौफ तारी हो जाए, उस पे हमारा रोब कायम हो जाए, दबदबा कायम हो जाए। ठीक है। अच्छा, असामा के अगन जहिड़ा अजब इंसान कर पैदा, असामा के सां मुराद आहे कुछ, यानी वो आहे न क़ुर पाक में ताम हिकिड़ी मफ़हूम हिकिड़ी जमात अहिड़ी हूंदी जेका हक़ ते हूंदी, ठीकु आहे न, त जेकॾहिं कुझु माण्हू पंहिंजो कमु भरपूर तरीक़े सां अदा कंदा आहिनि त पोइ बाक़ी सभिनी जो उहो फर्ज़ किफ़ाया थी वेंदो आहे। ठीकु आहे न। सो इन करे हे बि चए थो त सभु भले न, लेकिन असां मां के अहिड़ा कुझु अहिड़ा पैदा कर, कहिड़ा, अॻियनि जहिड़ा, अॻियां माने माज़ी में, हाणे माज़ी में सिधो पोइते अगरि हलिया वञे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में उनखे जेके साहबा जी सूरत में प्यारनि प्यारनि साथियुनि जी सूरत में केॾा जुरतमंद बहादुर ऐं दिलेर असाबा सगोरा हुया, हुन खां पोइ वरी ॾिसो पोइते थींदा जो ख़िलाफ़ राशिदीन जे दौर में, हुन खां पोइ ऐसे त चए थो त असां मां के अॻियनि जहिड़ा, यानी असां में अहिड़ा इंसान पैदा कर जेके अॻियनि जहिड़ा हुजनि, यानी अॻियनि जहिड़ा यानी हाणे हिन महिल असांखे अहिड़ा माण्हू नज़र नथा अचनि, ऐं जे आहिनि बि त फ़िलहाल हुनमें उहो हौसलो, हिम्मत, ताक़त, हशमत, बहादुरी न आहे, उन लाइ उहे रस्ता न आहिनि खुलियल जो साम्हूं अची करे मुक़ाबिलो करे सघनि। सो हिकु त उन्हनि माण्हुनि खे पैदा कर, ठीकु आहे, जेके पोयनि जहिड़ा हुजनि, बहादुरनि जहिड़ा, ठीकु आहे, ऐं ॿियो जेके हिन महिल मौजूद आहिनि उन्हनि खे बि अॻु बढ़ाई ॾे, उहे बि अॻिते अचनि। ठीकु आहे। जहिड़ा अजब इंसान कर पैदा, अजब माने अजीब, अनोखा, निराला, न कंहिंखां डिॼण वारा, न कंहिंखां ख़ौफ़ज़दा थियण वारा, न पोइते भॼण वारा, उनखे ॾिसी करे माण्हू हैरान रहिजी वञनि, काफ़िर हैरान रहिजी वञनि त ही कहिड़ा इंसान आहिनि, हिननि ते त कंहिं शइ जो असर ई नथो थिए। ठीकु, अहिड़ा इंसान पैदा कर, इंसान कर पैदा, यानी इंसान ई हुजनि, उहो जीअं चवंदा आहिनि त जीअं हुनमें कादसिया जी जंग में जेको आहे उहो जॾहिं मुस्लमान विया त ख़ालिद बिन वलीद जंहिंजे हिन में त जंहिं दरिया पार कयो हुयऊं त ईरान उनखे ॾिसी करे हैरान रहिजी विया
त हे भेणिया पाणीअ में बि टपी आहे, हे जिन आहिनि छा? ठीकु आहे न, लेकिन हुया तो इंसान, लेकिन अल्लाह जे करम सां त चए थो अहिड़ा अजीब इंसान पैदा कर, अहिड़ा अजीब इंसान हुजनि, इंसान ई फरिश्ता न हुजनि, जिन न हुजनि, लेकिन इंसान हुजनि, सॉरी इंसान हुजनि, लेकिन अहिड़ा बहादुर हुजनि तुंहिंजे करम सां जो उन्हनि ते रोब तारी थी वञे। ठीक है, चले बेटा अब आपके लिए, अब इसमें आपको समझ में आ गया इसमें क्या कह रहे हैं, शायद क्या फरमा रहे हैं कि हमें तौफीक दे, यानी रहनुमाई कर, रहनुमाई के साथ हमें ताकत भी अता कर, ठीक है, काम करने की सलाहियत अता कर, कुव्वत अता कर, और वो इस तरह अता कर कि हमें हिम्मत हो, बहादुरी हो, जुर्रत हो, हौसला हो, ठीक, और साथ में हमारा रोब भी कायम कर उन पे, ठीक है। और उसके बाद क्या कह रहा है, असामा के अगेन जेड़ा कह रहा है कि हम में से कुछ के माने कुछ इंसान ऐसे पैदा कर, अगेन जेड़ा यानी माजी में जो थे, माजी में आप अल्हम्दुलिल्लाह मैट्रिक तक अच्छा खासा पढ़ चुके हैं, बाकी मालूमात भी हैं आपके पास, तो यहाँ अगेन जेड़ा से मुराद है माजी में, जैसे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दौर में उनके साथ जो सहाबा थे, फिर खिलाफत राशिदीन का दौर था, फिर ऐसा ऐसा आप आगे बढ़ते जाएं तो आपको खुद ही अंदाजा हो जाएगा कि कितने लोग थे, कितने असहाबा थे, कितनी शख्सियतें थी मोहतरम, जो जिनके होने से जो था काफरों पे लर्जा तारी हो जाता था। वो कह रहा है कि फरमा रहा है शायर, सॉरी दुआ मांग रहा है कि हमें ऐसे इंसान पैदा कर, ठीक है, और वो अजब, देखने में क्या लगे, अजीब लगे, अनोखे लगे, निराले लगे, कैसे कि ना वो डरने वाले हों, न पीछे हटने वाले हों, न ज्यादती करने वाले हों, न गलत बयानी करने वाले हों, यानी हर लिहाज से मुकम्मिल इंसान कर पैदा, और कह रहा है इंसान हो, ठीक है ना, इंसान से मुराद ये है कि मतलब ये नहीं कि मतलब वो हमारी जिन मदद करें या फरिश्ते हों या क्या है, लेकिन नहीं, इंसानों में ये सब सलाहियतें पैदा कर, ठीक है, कर पैदा, ठीक। अच्छा हाँ शेर नंबर 3, सॼी दुनिया में रख इस्लाम खे तूं औज इज्जत सां, फिर आगे क्या दुआ मांग रहा है कि सॉरी हाणे थोड़ो सिंधी में, सॼी दुनिया में, यानी चए तो अल्लाह हाणे हे तो दुआऊं घुरी आहे, दीन खे सलामत रख, ईमान खे भी सलामत रख, मुसलमान जी इज्जत आबरू भी बचाए, सॉरी बचाए, तौफीक भी दे, ताकत भी दे, हिम्मत भी दे, हशमत भी दे, वरी अगेन जहिड़ा अजीब इंसान भी पैदा कर, जेके इंसान हूंदे जेको आहे उहो एॾो अज़ीम कर्म करे वञनि, पाणनि खे पंहिंजी जॻह तां बि हटाए सघनि, ठीकु। उन खां पोइ हिन में छा थो चए, सॼी दुनिया में रख इस्लाम खे, हाणे वरी वापस इस्लाम ते फिरी गिरी करे ज़ाहिर इस्लाम ते ईंदो न, छो त मुकमिल जेको आहे उहो असांखे इन ते अमल करणो आहे, त चए थो सॼी दुनिया में रख इस्लाम खे, यानी इस्लामी कानून के, इस्लामी फिक्र के, इस्लामी ज़वाबित के तूं ओज इज्जत सां, चए थो इस्लाम जे कानून खे तूं ओज इज्जत, ॾिसो ॿई अम्माना लफ़्ज़ अथव, कोई फेर घेर न आहे, मथां इज्जत आबरू वांगुरु, लेकिन जॾहिं ॿई गॾिजी था वञनि, जॾहिं ॿई गॾिजी था वञनि त मतिलबु आहे बेपनाह अज़मत, अज़मत जे आला तरीन दर्जे ते, ठीकु आहे न। सो इन वैसे ओज जेको आहे उरूज में बि ईंदो आहे, ठीकु आहे न। सो इन हिसाब सां चए थो त इस्लाम खे तूं जेको आहे या अल्लाह तूं बेपनाह इज्जत सां रख, जाते भी इस्लाम मौजूद आहे या वञे उते बेपनाह उनखे इज्जत ॾिनी वञे, ठीकु आहे। अच्छा ख़ुदा इस्लाम जे कलमे संदो तूं शान रख पाला, ऐं इनखे इज्जत छा सां मिलंदी, अल्लाह ताला जे कलमे, इस्लाम जे कलमे सां। इस्लाम जो कलमो कहिड़ो आहे, अल्लाह जी वहदानियत जो इकरार करण वारो, ला इलाहा इल्लल्लाह, यानी सभु गवाही ॾियनि, सभु गवाही ॾियनि, हिनखे मञनि, हिन ते अमल कनि, त बेशक इस्लाम जेको आहे जीअं बुनियाद ते क़ाइमु थियो आहे, इस्लाम जे बुनियाद ते उहा पुराणी ज़ंजीर हलंदी थी अचे, उहा ई आहे, हिकिड़े ई अल्लाह आयल आहे, सो उन्हीअ जो कलमो जेको आहे उहो सदाई छा रहे, अज़मत ते रहे, बुलंदीअ ते रहे, ठीकु आहे, शान रख पाला, वो कलमो जेको आहे बेपनाह इज्जत ते रहे, ठीक। चले भाई अब आप उर्दू बच्चों के लिए इसमें ज्यादा वो नहीं है समझने वाली बात, लेकिन फिर भी थोड़ा सा, अब इसमें क्या मांग रहा है कि या अल्लाह सारी दुनिया में तो इस्लाम को बेपनाह इज्जत के साथ रख, ठीक है, बेपनाह इज्जत के साथ रख, ताकि जहां भी इस्लाम कायम हो, जहां भी इस्लाम जाए, जहां भी तेरा दीन पहुंचे, वहां से बेपनाह इज्जत मिले, ठीक। खुदा इस्लाम जे कलमे संदो तू शान रख पाला, और यहाँ पे क्या दुआ मांग रहा है कि अल्लाह इस्लाम के कलमे को तू हमेशा बुलंद रखना,
یعنی جس بنیاد پہ ہم اسلام قبول کرتے ہیں، جس بنیاد پہ ہم اسلام کو عمل میں لاتے ہیں، اس کو ہمیشہ عزت بے پناہ عزت میں رکھنا. ٹھیک ہے. چلیں اب شعر نمبر 4.